राति कीअं बि करे मुराद सां ॻाल्हाए, उन खां पोइ मोलूअ सां ॻाल्हाए शादीअ जी तारीख़ रखंदासीं। राति मां वेंदुसि। न बाबा, राति सोट ॾे वञण जी का बि ज़रूरत न आहे। छो पुट, वरी छा थियो? बाबा सभु ख़ैर थी वियो आहे। मिर्ज़ा शाहनवाज़ ख़ान गिरफ़्तार थी चुको आहे ऐं सोट पीरल बि आज़ादु थी वियो आहे, घर पहुची वेंदो। हाणे मंसूर ख़ान रेज़न वारनि ऐं सोट वारनि जे विच में ठाह करायूं, उन खां पोइ ई पाण शादी जी तारीख़ रखंदासीं। छा थो सम्झी पुट त इहो ठाह थी वेंदो? बाबा, रेज़न वारनि खे जंहिं वॾे शैतान जी पुठ भराई हुई न, उहो गिरफ़्तार थी चुको आहे। पोइ हाणे उहो कंहिंजे कुल्हे ते कुॾंदा? तूं सही थो चईं पुट। मंसूर ख़ान सिधो माण्हू आहे, उहो ज़रूरु इन ॿिन्ही धुरनि खे हिकु कंदो। बाबा, हाणे त हिकु थियणु घुरिजे, छो त असांजी न्याणी उन्हनि जे घर में आहे ऐं उन्हनि जी न्याणी असांजे घर में आहे। उन्हनि न्याणियुनि जो त सोचनि जेके हिननि मर्दनि जी दुश्मनी में पंहिंजी ज़िंदगी अज़ाब में पियूं गुज़ारिन। पुट, जेकॾहिं इहो ठाह जल्द थिए थो त पोइ तुंहिंजी शादीअ खे 2 टे ॾींहं खणी पोइ था कयूं। मंसूर ख़ान कोशिशि कंदो त जीअं जल्द में जल्द उन्हनि जे विच में ठाह थी वञे, त जीअं को ॿियो मसइलो पैदा न थिए। हा बाबा, इंशाल्लाह इहो ठाह तमामु जल्द थी वेंदो। अदा मंसूर ख़ान भाॼाई कूंज खे आज़ादु कराए पाण सां गॾु वठी वियो। ईअं नथो थी सघे। कूंज मुंहिंजी केरत आहे, हुनखे हिकु ज़ालिम खां आज़ादु कराए भई ॿियो कमीणो पाण सां कीअं थो गॾु वठी वञे? अली ख़ान, थोरो सब्र खां कमु वटि। पहिरियां इहा त ख़बर पए त कूंज खे हवाले कंहिंजे थो करे, असांजे हवाले थो करे, ककर वारनि जे हवाले थो करे, या वरी उनखे पाण वटि थो रहाए। जेकॾहिं कूंज खे असांजे हवाले करणो हुजे सा न त मुंहिंजे हवाले ज़रूरु करे हा। मुंहिंजा भाउ, मंसूर ॿार कोन्हे जो ईअं पंध तुंहिंजे हवाले करे सां। पहिरियां त छोकिरीअ जी रज़ामंदी वठंदो त हूअ आख़िर वञणु काॾे थी चाहे, पंहिंजे भाउ ॾे थी वञे, असां ॾे थी अचे, उन खां पोइ हू फ़ैसिलो कंदो। ख़ुदा करे त मंसूर ख़ान जी नियत में को खलल न हुजे। हू शाहनवाज़ जे ख़िलाफ़ वियो आहे, हुन पंहिंजी एॾी वॾी इज़त ठाही आहे। हाणे तूं ई ॿुधा, हिकु छोकिरीअ जे करे हू पंहिंजी सॼी इज़त विञाईंदो? तव्हां परेशान न थियो, ख़ुदा कंदो छोकिरी खे ख़ैरनि सां पहुचाए वेंदो। मंसूर ख़ान ठाह कराइण जी कोशिश में आहे ऐं मूंखे पूरी पक आहे त मंसूर ख़ान ठाह कराइण में कामयाब थी वेंदो। मंसूर ख़ान, असांखे उमेद ई न हुई त अधी कूंज खे तूं असांजे हवाले कंदे। असां त सोचियोसीं त अधी कूंज खे तूं मुराद वारनि जे हवाले कंदे। ककर असल में ॾिठो वञे त हाणे कूंज जो असुल घर उहो ई आहे ऐं भाउ बि इहो ई चाहियां थो त हू उॾाई वञे, पर हू तुंहिंजी इजाज़त सां वञे त जीअं इन छोकिरीअ जे मथां पर तव्हां ॿिन्ही धुरियुनि में तकरार न थिए। मंसूर ख़ान, छोकिरी खे उन्हनि जे हवाले ज़रूरु कंदासीं, पर ॻाल्हियुनि ज़रिए। रवन, मूंखे पूरी उमेद आहे त तव्हां न ई छोकिरी खे मारण जी कोशिशि कंदो ऐं न ई हुनखे का तकलीफ़ ॾींदो। मंसूर ख़ान, इहो तव्हां असांजे मथां भरोसो करे सघो था। हिन वक़्तु मां जल्दी में आहियां, तव्हां सां घणो कुझु ॻाल्हाइणो आहे ऐं उमेद थो कयां त तव्हां मुंहिंजे उताक ते ज़रूरु ईंदा। असां ज़रूरु ईंदासीं मंसूर ख़ान। ठीकु आहे पोइ दादा। सोट, असां मंसूर ख़ान जे लाइ हर वक़्तु ग़लति सोचींदा आहियूं, पर हीअ त असांजे सोच जे मुख़्तलिफ़ निकितो। पुट, हिन खे सकून न ईंदो। तव्हां दिलि सां इजाज़त ॾियोसि त हीअ घरवारी सां सुभाणे मिली अचे।
बाबा हो मल्हार जी घरवारी आहे, जेकर हे उते वञी उनखे राज़ी करे वठी थो अचे त मां नाराज़ छो थींदुसि? अदा छा तव्हां मूंखे पंहिंजी सची दिलि सां इजाज़त ॾियो था? हा अदा, तूं तयारी करे छॾ, सुबुह जो सवेरे शहर निकिरी वञिजी। मूंखे पूरी उमेद आहे कि अदा मल्हार वञी नाज़िश खे राज़ी करे ज़रूरु वठी ईंदो। हा भाॼई, मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कंदुसि त नाज़िश खे वठी अचां। सच मल्हार, नाज़िश खां बग़ैर मुंहिंजी बि हिते दिलि नाहे लॻंदी, मां बि बेज़ार थींदी आहियां। हा पुट, सुभाणे ई ईंदो ऐं पंहिंजी घरवारी वठी ईंदो ऐं अलाह करे ख़ुशियूं असांजे घर में वरी थींदियूं। ज़रूरु बाबा, मां पूरी कोशिशि करे नाज़िश खे वठी ईंदुसि। अदा, मीर शाहनवाज़ ख़ान अॼु तुते मारण वारो हुयो, जेकॾहिं मंसूर ख़ान पुलिस जो छापो थोरी बि देरि हणे हा न त हू मूंखे पूरो करे छॾे हा। मुंहिंजा भाउ, मूंखे तुंहिंजो अहसासु हुयो, पर तूं इहो त सोच त मां पंहिंजी घरवारीअ खे कीअं थो तलाक ॾेई सघां। इहो असांजी गैरत जो सुवालु हुयो। मूंखे पंहिंजे मौत जो को बि ॾुख न आहे। जेकॾहिं तूं तलाक ॾेई मूंखे आज़ादु कराई हा न त पोइ उहा ज़िंदगी मुंहिंजे लाइ अज़ाब बणिजी वञे हा। मुंहिंजा भाउ, असांजो तो ते पूरो भरोसो हुयो, उन करे असां अहिड़ो को बि फ़ैसिलो न कयो जेको फ़ैसिलो असांजी इज़त ऐं गैरत खे लॼाए। पर जेकॾहिं अली ख़ान कुंज खे तलाक ॾिए हा न त सॼे तर वारा इहो चवनि हा त मुराद वारनि पंहिंजी इज़त ऐं गैरत खे लॼाए पंहिंजे भाउ खे बचाए वरितो। उन करे मूं फ़ैसिलो करे छॾियो हो त असां सभु जो सभु मरी वञूं न, पोइ बि पंहिंजी इज़त वकार लॼ जो हिकु ज़ालिम सां सौदो कॾहिं बि कोन कंदासीं। पर असांजे मथां मालिक साईं रहम कयो जो असांजी इज़त ऐं लॼ बि रहिजी वई ऐं तूं बि हिकु ज़ालिम जे हथां बची आहे। अॼु राति अली मंसूर सां मिलूं था, ख़ुदा कंदो त घर जी इज़त खे इज़त सां घर वठी ईंदासीं। अली ख़ान, तूं घर हल, कुर्बान तूं उतां हली संभाल। पीरल ऐं मां जेको आहे सो मंसूर ख़ान खां थी अचूं। अदा मूंखे वठूं हली हा। मूंखे मंसूर ख़ान जो शुक्रियो अदा करिणो आहे। अदा अली ख़ान, मूंखे वञणु ॾे। ठीकु आहे अदा, तव्हां थी अचो। असां जल्द मोटी ईंदासीं, तूं घर में रहिजांइ। कुर्बान तूं होशियार थी उतां में वेहजांइ। ठीकु आहे वॾा, तव्हां बेफ़िक्र थी वञो, बाक़ी कुर्बान पाण ई होशियार थी उताक जो समा रखंदो। एहसान साहब सुभाणे मीर शाहनवाज़ ख़ान खे कोर्ट में पेश करे चालान करे ऐं जेल हवाले कयोसि ऐं हुनजे रिमांड वठण जी का बि ज़रूरत न आहे। मूं बि इहो सोचियो आहे, चालान करे जेल हवाले कयोसि। जेकॾहिं लाकअप में हूंदो त मूंखे ईंदे वेंदे ताना पियो हणंदो। एहसान साहब सिर्फ़ु तो लाइ न ऐं मूं लाइ बि मथे सूर बणियलु हूंदो। जेकॾहिं चालान थी वियो न त असांजे अधु मथे सूर ख़तमु थी वेंदो। ओके सर, ईअं ई कंदासीं। बाबा मंसूर ख़ान मीर शाहनवाज़ ख़ान जूं पाड़ू पटराए छॾियूं। पुट, जेकॾहिं हिकु ज़ालिम ख़तमु थियो न त कुझु न कुझु हितां ज़ुल्म घटि थींदो। बाबा पूरी सिंध में अहिड़ा ज़ालिम मौजूदु आहे, हिकिड़े जे ख़तमु थियण सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? ही त शुरूआत आहे पुट, आस्ते आस्ते ॿियनि जो नंबर बि ईंदो। जेसि ताईं अहिड़ा ज़ालिम ख़तमु न थींदा, हितां जी दुश्मनियूं वेड़नि जा वेड़ा ख़तमु करे छॾींदियूं। जेकॾहिं माण्हू पाण सोचे रखे ऐं तब्दीली आणे न त अहिड़ियूं दुश्मनियूं थियनि ई कोन। बाबा असांजी सोच अहिड़ी कॾहिं हुई? असां कॾहिं सोचियो त असां हथ में हथियार खणी माण्हुनि जा खून कंदासीं, रत वहाईंदासीं? पर अहिड़नि ज़ालिम वॾेरनि अहिड़ो त माहौल पैदा कयो जो
असां हथ में हथियार खणण ते मजबूर थी वियासीं। बाबा असांजे ई रहज़न वारनि जे विच में ठाह करणु हिकु अणॾिठो ख़्वाबु हुयो। पर हाणे ॾिसजांइ त इहो मंसूर ख़ान कीअं थो असांजे विच में ठाह कराए। बाबा हिकु अमन पसंदि इंसान ई चाहींदो आहे त अमन थिए, जॾहिं त हिकु ज़ालिम चाहींदो आहे त ही पाण में विढ़ंदा रहनि ऐं अमन न थिए। ऐं ॿियो शानो असांजी ईअं ई सोच हुई बाबा, तॾहिं त असीं पाण में ठही न सघियासीं। तूं परेशान न थी भेण, तूं पंहिंजी दिलि मां ख़ौफ़ कढी छॾ त को असां तोखे मारे छॾींदासीं। कुझु ॾींहंनि में ई फ़ैसिलो थियण वारो आहे। जेकॾहिं मुराद ऐं असांजे विच में ठाह थी वञे थो त बाक़ी ज़िंदगी तूं उन सां गुज़ारींदीअ जंहिंसां तुंहिंजो निकाह थियल आहे। मां त अदा अली ख़ान ॾे वञणु चाहियां पई, पर मंसूर ख़ान चयो त उन तरफ़ तोखे पंहिंजो भाउ मोकिलींदो ऐं इन में ई सभिनी जी भलाई आहे। सचो दी, मंसूर ख़ान वॾी सोच रखंदड़ माण्हू आहे। उनखां वधीक हिन क़ौम जो को बि हमदर्द नथो थी सघे। पुट ककर, मां सम्झां थो त मंसूर ख़ान भलो माण्हू आहे, पर हू असांजो मुरादनि सां कॾहिं बि ठाह नथो कराए सघे। जेकॾहिं पुट कुझु ज़िद तव्हां छॾींदव ऐं कुझु ज़िद हू छॾींदा त पोइ ठाह छो न थींदो। अदा वारा ठाह जे करे घणी कस खाईंदा, तव्हां सिर्फ़ु थोरी नरमी कयो। अदा, तव्हां मर्दनि जी दुश्मनीअ में जेको असां औरतुनि जे मथां गुज़रंदो आहे उनजो तव्हां अंदाज़ो ई नथा आणी सघो। मुंहिंजी बि दिलि चवंदी आहे त मां पंहिंजे माइटनि ॾे वञा, उन्हनि सां ॾुख सूर सलियां, पर हालात अहिड़ा न आहिनि जो मां उन तरफ़ वञा। ख़ुदा कंदो त हालात बहितर थी वेंदा। जेकॾहिं मुराद वारा कुझु हेठि लथा न त इंशाल्लाह ठाह थी वेंदो, पर जेकॾहिं हिननि पंहिंजो ज़िद बरक़रार रखियो त पोइ हा नामुमकिन। मुराद वारनि 10-11 जो टाइम ॾिनो आहे ऐं बाबा मंसूर ख़ान चयो आहे त मां तव्हांखे साण वठी अचां। हैदर, तूं वञी उते फ़ैसिले जी तयारी कर। मां सौट ककर ॾे ॾियापो कयो आहे, असां निकिरूं था। राज़न, पंहिंजे वॾनि खे बि साण आणिजो। अलाह कंदो त उतां ठही वेंदासीं ऐं सभु हिकु मुठ थी ॿाहिरि निकिरंदासीं। असांजो त हिकिड़ो ई वॾो आहे, चाचो बलूक। उहो असां सभु गॾिजी करे उनखे रोकियूं न, तंहिं बि कोन रुकबो। हा, तव्हां सभु अचिजो। असां अचूं था, तव्हां बेफ़िक्र थियो। मालिक साईं रहम कजांइ, अॼु सभु फ़ैसिले ते विया आहिनि। अलाह करे त सभु खीर खंड थी मोटनि। ज़रूरु सभु खीर खंड थी मोटंदा। उन खां पोइ तुंहिंजे हथनि ते मेहंदी लॻाए तोखे कुंवार बणाईंदासीं। मुंहिंजी शादी ॾींहुं अॻु ॾींहुं पोइ थी वेंदी, हिते सुकून थी वेंदो। हा नसीबा, हिते हर माण्हू सुकून जे लाइ सिके थो। अलाह कंदो त ठाह थी वेंदो ऐं हर माण्हू सुकून सां रहंदो। आमीन। ठीकु आहे अदा, छा बि थिए, भले केतिरा बि ॾींहं लॻी वञनि। भाॼी नाज़िश खे वठी पोइ अचिजांइ। हा अदा, मां नाज़िश खे वठी पोइ ईंदुसि। नाज़िश तूं? हा मल्हार, तोखां जुदा थियण खां पोइ मूंखे अहसासु थियो त मुंहिंजो निकाह तोसां थियल आहे ऐं मुंहिंजो मरण जीअण बि तोसां आहे। पोइ मां अम्मा ऐं बाबा जे घर में छो रहियल आहियां? पुट, मूं ई तोखे चयो त तुंहिंजो प्यार नाज़िश खे वठी ईंदो। मालिक साईं जा लख करम जो असां सभु ॿीहर वापसि गॾु थी वियासीं। इन करे ई चाहियां थो भाॼई, हितां खां इजाज़त वठी निकिरने त पोयां वापसि जी वाट रहंदई। हा अदा, तव्हां सही फ़ैसिलो कयो हुयो, मां ग़लति हुयसि। नाज़िश, तुंहिंजो बि ॾोह न आहे। दिलि त मुंहिंजी बि चवंदी आहे की मां वञी शहर में रहां, पर असांजा हालात
असांखे इजाज़त नथा ॾियनि। असां हिते बि ख़ुशि आहियूं, बसि पाण में कुर्ब हुजे, मोहबत हुजे, नफ़रत पैदा न थिए। पोइ शहर या ॻोठ कहिड़ो फ़र्क़ु थो पए? मुराद, तव्हां ऐं राज़न वारनि जे विच में मसइला एतिरा त वधी विया आहिनि। जेकॾहिं हिन में ॻाल्हियूं शुरू थियूं त अलाए केतिरा ॾींहं लॻी वेंदा, ऐं पोइ बि तव्हां कॾहिं बि निबिरी कान सघंदो। हिन करे मां तव्हांखे इहो ई मशवरो ॾींदुसि त पुराणी ॻाल्हियुनि खे वरजाइण मां को बि फ़ाइदो न आहे। हींअर जेके तव्हांजे विच में जेके बि मसइला हलनि पिया, जेकॾहिं उन्हनि खे हल कजे त इहो ई बहितर रहंदो। असां के बि ॻाल्हियूं करणु नथा चाहियूं। बाक़ी जेकॾहिं राज़न वारनि खे के शिकायतूं आहिनि त हू भली कनि। इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे मुराद। जेकॾहिं माण्हू पाण में हिकु थियणु चाहे थो त पोइ अजायो ॻाल्हियूं वरजाइण मां कहिड़ो फ़ाइदो। मंसूर खान, असां के बि ॻाल्हियूं करणु नथा चाहियूं, पर जेका असांजे दिलनि में नफ़रत वेठल आहे, उहा नफ़रत एसी ताईं ख़तमु न थींदी जेसी ताईं असुल हक़ीक़त खे साम्हूं न आणींदव। तव्हां ॿुधायो राज़न, त तव्हां कहिड़ी हक़ीक़त खे ज़ाहिर करणु चाहियो था? इहा ई हक़ीक़त आहे मंसूर खान त तव्हां इहो फ़ैसिलो कयो त मुंहिंजी घरवारी मुंहिंजे हवाले थींदी ऐं मुराद वारी सोडल जे हवाले करे छॾी। आख़िर छो मुराद तव्हांजे फ़ैसिले खां मुंहुं मोड़े वियो? ॾे ख़बर छोरी, जागदर शादी जा ख़्वाब पई ॾिसी छा? दुआ थी घुरा त ही मसइलो हल थी वञे त सोडल सां मुंहिंजी जल्दी शादी थी वञे। मां मञा थो त मां सोटो मुराद जी इजाज़त खां बग़ैर सोटो गुलपरी खे अधु राति जो घरां वठी निकिरी वियुसि, ऐं उहो सिर्फ़ु इन ई करे जो मां ककर वारनि खां हद खां वधीक नफ़रत कंदो आहियां। छा इहो सच आहे या असांखे गुमराह पियो कयो वञे? सोट जे ग़लति क़दम जे करे सोटा ई असांजे विच में इहा नफ़रत हले पई। इन में अदे मुराद जो को बि हथु कोन हुयो। बाक़ी जेकॾहिं तव्हां चवंदो त असां तव्हांखे कसम ॾियण लाइ तयारु आहियूं। ककर, इन खां वधीक तोखे भरोसो नथा ॾेई सघूं। जे असां खां एतबार वठी त भली वठ। मुराद, इहे ॻाल्हि लख सही, असां में लख दुश्मनियूं, पर असां इहा ॻाल्हि चवंदासीं त तूं कूड़ न ॻाल्हाईंदे। ककर, जेकॾहिं अञा बि को तुंहिंजे दिलि में वहम गुमान हुजे त उहा बि ॻाल्हि कर। ॻाल्हियूं त दिलि में घणियूं आहिनि मंसूर खान, पर असां मसइले खे वधाइण नथा चाहियूं, असां ठाह करणु था चाहियूं। असां हर ॻाल्हि छॾी, पर मुराद खे इहा साख ॾियणी पवंदी त इहे मुंहिंजे भाउ जे क़त्ल में मुलविस त न आहिनि। न राज़न, असां मिठण खे नाहे मारियो। उन जो क़ातिल अञा को ॿियो आहे जंहिंखे तव्हां भली ज़ाहिर कयो। कुंज दुआ कर त ठाह थी वञे ऐं ककर मूंखे दिलि सां इजाज़त ॾे त मां वञी पंहिंजे माइटनि सां मिली अचां। घणा ई ॾींहं थी विया आहिनि, हीअ दिलि उन्हनि जी यादि में रत रोए थी। खुदा कंदो त अॼु ठाह थी वेंदो ऐं असांजे मथां ई समूरियूं मुसीबतूं ख़तमु थी वेंदियूं। जीअं असांजी दिलि मेण आहे, ईअं ई मर्दनि जी दिलि बि मेण थी वञे त ही दुश्मनियूं ख़तमु थी वञनि। तूं परेशान न थी, मालिक भलाई कंदो। उमेद आहे त अॼु ठाह बि थी वेंदो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे भाउ खे नाहे मारियो त पोइ ज़ाहिर आहे मुंहिंजे भाउ जो क़ातिल ही मंसूर खान या शाहनवाज़ खान आहे। उन्ही जी कसम थाक तव्हां सभु मूंखे ॾींदव। राज़न, तव्हांजे भाउ मिठण खे इन मीर शाहनवाज़ जे इशारे ते मारायो वियो आहे, छो त उन राति शफ़ीक इन मिठण मथां गोली हलाई आहे। उन सां गॾु हाशिम बि हुयो, ऐं जंहिंजो हाशिम क़बूलदार बि थी चुको आहे। जेकॾहिं अञा बि तोखे मुंहिंजी ज़बान में था एतबार न आहे त पोइ सुभाणे थाने ते हली करे इन हाशिम खां तूं हक़ीक़त मालूम करे सघींदो। अदा, मंसूर खान कॾहिं बि कूड़ न हणंदो। जेकॾहिं ठाह करिणो आहे त छॾो पोइ ॻाल्हियुनि खे। मंसूर खान, तव्हां असांजो ठाह कहिड़नि शर्तनि ते कराइणु चाहियो था? राज़न, शर्त दीवार खड़ी कंदा आहिनि ऐं विच में दीवारूं अची वञनि त पोइ विथियूं पैदा थींदियूं आहिनि।
ऐं जॾहिं दिलनि में विथियूं थी वञनि न ऐं इहे विथियूं वधी वञनि त दिलनि में नफ़रत पैदा थींदी आहे। अहिड़ी नफ़रत जे करे ई तव्हां अॼु हद ताईं पहुता आहियो। मां त तव्हांखे इहा ई सलाह ॾींदुसि त तव्हां सभु कुझु विसारे, पुराणी समूरियूं ॻाल्हियूं विसारे हिकु थी वञो। ककर जी भेण कुंज अली जी इज़त आहे, गैरत आहे, हुनजो नंग आहे, उनजे हवाले कई वञे। ऐं मुराद वारनि जी भेण ककर वटि रहंदी। तव्हां ॿिनी धुरनि जे हिकु थियण खां पोइ तव्हां पंहिंजी दिलि मां इहे समूरियूं ॻाल्हियूं विसारे पाण में ईअं त खीर खंड थी वेंदो ॼण तव्हांजे विच में का दुश्मनी पैदा ई न थी आई। इन लाइ मां तव्हांखे इहा हथ थो जेकॾहिं चओ न तव्हां तू न पर पुट इन्हनि जे दिलनि मां नफ़रत ख़तमु कराईंदसि। ही सिंध धरती जा उहे पुट आहिनि जेके बनिन ई वनिन तां पंहिंजो सिर कुर्बान करे छॾींदा आहिनि। त पोइ हीअ हिकु सिंध जाई जी इज़त छो न रखंदा? छा तव्हां मुंहिंजी इज़त न रखंदो? ईअं सम्झो त ॿिन्हिनि धुरियुनि लाइ मां मंसूर ख़ान जी तरफ़ां न्याणी मेड़ थी आई आहियां। पंहिंजी नफ़रत छॾे हिकु थी वञो। जे चओ त मां पंहिंजी पोती न मां साण न। असां अञा एतिरा बेग़ैरत न आहियूं थिया मां जो असांजे साम्हूं नियाणियुनि जा सिर उघाड़ा कया वञनि त पोइ दिलि मां इहे समूरी नफ़रत कढी पाण में हिकु थी भाकुर पायो। असां कसम खणी चऊं था त ॿीहर इन दिलि में सिंध जे कंहिं बि जाइ लाइ कॾहिं बि नफ़रत न रहंदी। त पोइ वचन कयो त अॼु खां पोइ हिन धरतीअ ते प्यार ऐं अमन जा गीत ॻाइबा। जिते अदल न को इंसाफ हुजे, जिते अदल न को इंसाफ हुजे, जिते ॾाढनि खे सभु माफ़ हुजे, जिते हीणनि लाइ अज़ाब, जिते हीणनि लाइ अज़ाब, उन क़ौम जो आख़िर छा थींदो? उन क़ौम जो आख़िर छा थींदो? जिथे दोखा ऐं दुलाब, जिथे दोखा ऐं दुलाब। सोप सीरियल दोलाब हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।